अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला हौला वला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। वसल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि त्वय्यबीन त्वाहिरीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुल हक़्क़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इल्लल्लज़ीन ताबू मिन बअदी ज़ालिका व अस्लहू फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। नाज़रीन इकराम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन, माह मुबारक रमज़ान जे हिन प्रोग्राम में असां तव्हांजी ख़िदमत में हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थिया आहियूं। असांजे अॼु जे हिन प्रोग्राम जो मौज़ू तौबा आहे। असां तौबा जे बारे में ॻाल्हाईंदा रहंदासीं त तौबा मां मुराद छा आहे ऐं तौबा छाखे चवंदा आहिनि, तौबा जी अहमियत छा आहे। नाज़रीन इकराम, असां पहिरियां ॾिसंदा हलूं त तौबा जी माना छा आहे। जेके तारीख़ जा किताब आहिनि ऐं जेके इस्लामी किताब आहिनि, उन्हनि में तौबा जी माना असांखे इहा थी मिले त गुनाह करण खां पोइ इंसान खे शर्मिंदगी थिए। कोई इंसान गुनाह अंजाम थो ॾिए, उन खां बाद में उन इंसान खे शर्मिंदगी थिए ऐं आइंदा गुनाह न करण जो उहो इंसान पंहिंजो पको इरादो करे त मूं हीउ गुनाह कयो आहे, हिन ते मां शर्मिंदो आहियां ऐं आइंदा जेको ॿियो गुनाह अगरि मुंहिंजे साम्हूं ईंदो त मां उहो गुनाह न कंदसि। इहो आहे तौबा। अञा वधीक इन तौबा खे वाज़े कंदी हलां त इंसान ख़ुदावंद आलम जे बारगाह में जॾहिं तौबा थो करे त परवरदिगारा मूं जेके गुनाह कया आहिनि उहे माफ़ु करे छॾ ऐं अॻिते मां गुनाह न कंदसि। त अहिड़े तरीक़े सां इंसान पंहिंजे बुरनि अख़लाक़नि खे ख़तमु करे सुठा अख़लाक़ ऐं सुठी आदत अपनाए थो। उन सां गॾोगॾु पंहिंजा बुरा अमल ख़तमु करे पंहिंजे बुरनि अमलनि जी इस्लाह करे पंहिंजे ईमान खे मज़बूत करे थो ऐं पंहिंजे अमलनि जी इस्लाह करे थो। त नाज़रीन इकराम, हिन प्रोग्राम में जेको माह मुबारक रमज़ान में असां तव्हांजे ख़िदमत में पेश था कयूं, माह मुबारक रमज़ान जीअं तव्हांजे ख़िदमत में वाज़े करे चुका आहियूं त हीउ माह ख़ुदा जी रहमत ऐं मग़फ़िरत जो महीनो आहे, जंहिंमें ख़ुदावंद आलम जी हिकु ख़ासि तवजह पंहिंजे बंदनि ॾांहुं हूंदी आहे। हिन माह मुबारक रमज़ान जंहिंजे बारे में ॿुधाए थो वञे त हीउ माह ॿिनि महीननि जो सरदार आहे। हीउ माह अहिड़े तरीक़े सां सभिनी महीननि ते बरतरी रखे थो जहिड़े तरीक़े सां क़ुर मजीद सभिनी आसमानी किताबनि ते बरतरी रखे थो। त नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जी फ़ज़ीलत हिकु इहा आहे जो हिन माह में ख़ुदावंद आलम आसमानी किताब नाज़िल करे थो ऐं हिन माह मुबारक रमज़ान जे पूरनि 30 ॾींहंनि में ख़ुदावंद आलम इंसान ते रोज़ा फ़र्ज़ करे थो। ऐं अगरि ख़ुदावंद आलम जो कोई बंदो गुनाह अंजाम ॾिए थो त ख़ुदावंद आलम उन इंसान जे लाइ पंहिंजे तौबा जो दरवाज़ो खोले थो छॾे त ऐं मुंहिंजा बंदा मूं वटि अचणु चाहीं थो, मूं वटि पाको पाकीज़ा शुमार थियणु चाहीं थो, मुंहिंजे नेक बंदनि में शामिलु थियणु चाहीं थो त मुंहिंजे बारगाह में तौबा कर ऐं तौबा बि अहिड़े क़िस्म जो तौबा जो आइंदा इन गुनाह खे अंजाम न ॾींदे। जंहिं तरीक़े सां ख़ुदावंद आलम सूरह आल इमरान जी आयत नंबर 99 में फ़रमाए थो त इल्लल्लज़ीन ताबू मिन बअदी ज़ालिका व अस्लहू फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। ख़ुदावंद आलम इहो ई फ़रमाए थो त जिन माण्हुनि उन खां पोइ तौबा कई, यानी इंसान जेके गुनाह अंजाम ॾिना, जिन माण्हुनि गुनाह अंजाम ॾिना, गुनाहनि खां बाद में मुंहिंजे बारगाह में तौबा कनि था ऐं पंहिंजी इस्लाह कनि था त पोइ ख़ुदावंद आलम बेशक रहम करण वारो ऐं बख़्शिश करण वारो आहे। त नाज़रीन, हिन आयत में ख़ुदावंद आलम असांखे इहो ॿुधाइण थो चाहे त ऐं मुंहिंजा बंदो, जॾहिं बि गुनाह तव्हां कयो था त तौबा कंदा करियो। तौबा जी माना त हाणे इहो गुनाह तव्हां ॿियो दफ़ा अंजाम न ॾींदव ऐं जॾहिं तव्हां तौबा था कयो त वरी पंहिंजे अमलनि जी इस्लाह बि कयो, पंहिंजे इस्लाह करे छॾियो त जीअं मां तव्हांजे गुनाहनि खे माफ़ु करे छॾियां, छो जो मां बख़्शण वारो ऐं रहम करण वारो आहियां। त
नाज़रीन ॾिसंदा हलूं त तौबह जहिड़ी हिकु बाअज़मत मसइलो आहे जंहिंजे सिलसिले में क़ुर मजीद बारहा ॿुधाए थो त ख़ुदावंद आलम जे बारगाह में जेके तव्हां गुनाह कया आहिनि उन्हनि जी तौबह कयो। क़ुर करीम में जेको लफ़्ज़ तौबा आहे ऐं उन लफ़्ज़ मां जेके ॿिया लफ़्ज़ निकिता आहिनि जेके उन तौबा जा मुश्तक़ात आहिनि, तक़रीबन उहे क़ुर में 87 दफ़ा इस्तेमालु थिया आहिनि ऐं 87 दफ़ा इन तौबा जे मुश्तक़ात लफ़्ज़नि जो तकरार थियो आहे, जंहिंसां तौबा जी अहमियत ऐं अज़मत वाज़िह थिए थी त ख़ुदावंद आलम उन शइ जो ई तकरार कंदो आहे क़ुर मजीद में जेका शइ अहमियत रखंदड़ हूंदी आहे, जेका शइ अज़मत वारी हूंदी आहे। जंहिं तरीक़े सां ख़ुदावंद आलम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खे क़ुर मजीद में 114 दफ़ा तकरार कयो आहे त जीअं मुंहिंजा बंदा इन बिस्मिल्लाह जी अज़मत खां, इन जी बरकत खां वाक़िफ़ु थियनि। अहिड़े तरीक़े सां जंहिं अमल खे ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि में ॾिसणु थो चाहे त मुंहिंजा बंदा हिन अमल खे अंजाम ॾींदा रहनि त उन अमल जी ख़ुदावंद आलम क़ुर में तक़रीबन हर जॻह ते तकरार करे थो उन जी अहमियत खे ऐं अज़मत खे वाज़िह करण लाइ। जंहिं तरीक़े सां हीउ जेको तौबा आहे, जेको ख़ुदावंद आलम जे बारगाह में इंसानु तौबा थो करे त इन तौबा जी बि एतिरी अज़मत आहे जो ख़ुदावंद आलम हिकु क़ुर मजीद में सूरह तौबा जे नाले सां नाज़िल कई आहे। नाज़रीन क़ुर करीम में तौबा जे सिलसिले मां बयानु थियण वारा जेके मतालिब आहिनि उन्हनि मतालिबनि खे 5 हिसनि में तक़सीम कयो वियो आहे त क़ुर मजीद में ख़ुदावंद आलम तौबह जा जेके मतालिब बयानु कया आहिनि उन्हनि मतालिबनि खे 5 हिसनि में तक़सीम थो करे त मुंहिंजा बंदा पहिरियां त तौबह जो मां हुकुम ॾियनि, उहो तौबह मुंहिंजा बंदा कनि ऐं तौबह जो रस्तो बि ॾेखारियनि त तौबह तव्हां कीअं कंदो, तौबह जी क़बूलियत बि ॿुधाइनि त तौबह तव्हांजी क़बूल कॾहिं थींदी। उन सां गॾोगॾु तौबह खां जेके इंसान मुंहुं मोड़नि था त उन सां ख़ुदावंद आलम उन्हनि खे छा थो चवे, उन खां अलावा तौबा क़बूल न थियण जा कहिड़ा सबब आहिनि, इहे तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदा हलंदासीं त क़ुर मजीद जंहिं में ख़ुदावंद आलम तौबह जो हुकुम थो ॾिए, तौबह करण जो हुकुम क़ुर मजीद में कीअं आहे ॾिसूं था त सूरह हूद जी आयत नंबर 3 में ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि खे इहो ई थो फरमाए त मुंहिंजा बंदो जॾहिं बि तव्हां को गुनाह सगीरा हुजे, गुनाह कबीरा हुजे तव्हां अंजाम था ॾियो त मुंहिंजी बारगाह में अची करे तौबा कंदा करियो त जीअं मां तव्हांजा गुनाह बख़्शे छॾियां। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए अनस्तगफिरू रब्बकुम सुम्मा तूबू इलैहि, ऐं पंहिंजे परवरदिगार खां मग़फ़िरत जी दुआ घुरो। ख़ुदावंद आलम फरमाए थो त मूंखां मग़फ़िरत जी दुआ घुरो ऐं उन सां गॾोगॾु उन जी बारगाह में तौबा बि कयो। ख़ुदा हिन आयत में सूरह हूद जी आयत में छा थो फरमाए त इस्तग़फ़ार जी दुआ बि घुरो मूंखां ऐं मुंहिंजे बारगाह में तौबा बि कयो। हाणे ॾिसंदा हलूं त इस्तग़फ़ार ऐं तौबा में कहिड़ो फ़र्क़ु आहे। इस्तग़फ़ार जी माना बि बख़्शिश आहे, तौबा जी माना बि ख़ुदावंद आलम जे बारगाह में तौबा करे त जीअं ख़ुदावंद आलम इंसान जा गुनाह बख़्शे छॾे। त ॾिसूं था त इस्तग़फ़ार जी माना आहे त ख़ुदावंद आलम मुंहिंजा गुनाह माफ़, अस्तग़फिरुल्लाह रब्बी व अतूबु इलैहि, यानी मां तौबा थो कयां या तौबा थी कयां ख़ुदावंद आलम जे बारगाह में त ख़ुदावंद आलम मुंहिंजी तौबा खे क़बूल करे ऐं मुंहिंजा गुनाह बख़्शे छॾे। अहिड़े तरीक़े सां तौबा जेको इंसानु करे थो त ख़ुदावंद आलम मां हीउ गुनाह अंजाम ॾिनो आहे, उन ते मां शर्मसार आहियां, आईंदा इन गुनाह खे अंजाम न ॾींदसि, मुंहिंजा कयल गुनाह माफ़ु कर। ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु इहो थो ॿुधायो वञे थो त जेको इंसानु इस्तग़फ़ार करे थो उन इस्तग़फ़ार खां बाद में बि इंसानु गुनाह अंजाम ॾिए थो, यानी पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश जी दुआ घुरे थो, वरी गुनाह अंजाम ॾिए थो। पर तौबा हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंखे अगरि इंसानु जेको बंदो आहे ख़ुदा जो उहो अंजाम ॾिए थो त तौबा जी इन लफ़्ज़ मां ई ख़बर थी पए त उहो इंसानु जंहिं गुनाह करे तौबा कई आहे त उहो इंसानु ॿिए दफ़ा वरी उन गुनाह खे अंजाम न ॾींदो। अहिड़े तरीक़े सां नाज़रीन ॿिए जाइ ते ख़ुदावंद आलम फरमाए थो सूरह नूर जी आयत नंबर 31 में त तूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ़्लिहून। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए त तौबा कंदा रहो, पंहिंजे बंदनि खे ख़ुदा इहो ई हुकुम थो ॾिए त तव्हां मुंहिंजा बंदा तौबा कंदा रहो त शायदि अहिड़ी तरह तव्हां फलाह ऐं निजात हासिलु करे वञो। छो जो इंसानु जॾहिं
हिन दुनिया जे में मुब्तला थी थो वञे, गुनाहनि में मुब्तला थी थो वञे, त पोइ उन वक़्तु ख़ुदावंद आलम उन पंहिंजे बंदे खे, गुनाहगार खे मुख़ातिब थी करे चवे थो त अगरि तूं फलाह हासिलु करणु चाहीं थो, निजात हासिलु करणु चाहीं थो, त पोइ मुंहिंजे बारगाह में अची करे तौबा कर, त अॻिते इन्हनि गुनाहनि खे अंजाम न ॾींदे त मां तोखे निजात बि ॾींदसि ऐं तोखे फलाह बि ॾींदसि। हाणे ॾिसंदा हलूं त राग़िब इस्फ़हानी पंहिंजे किताब मुफ़रदात में छा थो बयानु करे। राग़िब इस्फ़हानी बयानु थो करे त इन फलाह ऐं इन निजात मां छा मुराद आहे जेको ख़ुदावंद आलम हिते बयानु कयो आहे त मुंहिंजे बारगाह में तौबा कयो त जीअं मां तव्हांखे फलाह ॾियां ऐं तव्हांखे निजात ॾियां। त राग़िब पंहिंजे किताब मुफ़रदात में बयानु थो करे त क़यामत जे ॾींहुं जेका फलाह ऐं निजात मिलंदी, जेका कामयाबी मिलंदी, उन जे बारे में ख़ुदावंद आलम इन आयत में ॿुधाए थो। क़यामत जे ॾींहुं इंसान जे लाइ अहिड़ी ज़िंदगी हूंदी जिते इंसान लाइ मौत न हूंदी। इन आयत जे वज़ाहत कंदे राग़िब ॿुधाईंदो थो वञे त अहिड़ी इज़त हूंदी क़यामत जे ॾींहुं उन इंसान वटि जेको तौबा थो करे, जो उन वटि ज़िलत जो नालो ई न हूंदो, ऐं उन इंसान वटि अहिड़ो इल्मु हूंदो, उन फलाह ऐं निजात मां मुराद इहो आहे त उन इंसान वटि अहिड़ो इल्मु हूंदो जो उते जहालत जो नालो ई न हूंदो। उते इंसानु अहिड़ो गनी हूंदो जो फ़क़ीर ऐं तंगदस्ती हिन इंसान खे मोहताजी कंहिंजी थींदी ई न। यानी हिन आयत में जंहिंमें ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि खे इहो ई थो हुकुम करे सूरह नूर जी आयत नंबर 31 में त तौबा कंदा रहो त जीअं इन ज़रिए सां तव्हांखे निजात ऐं फलाह थी मिली वञे। हाणे निजात ऐं फलाह कहिड़ी मिली वञे? निजात ऐं फलाह मां इहो मुराद आहे त तव्हां क़यामत जे ॾींहुं तव्हांखे अहिड़ो इल्मु मिले जंहिं में जहालत हुजे ई न, तव्हांखे अहिड़ी ज़िंदगी मिले जंहिं में मौत हुजे ई न, तव्हांखे अहिड़ो गनी बणाए छॾे ख़ुदावंद आलम जो तव्हांखे कंहिंजी मोहताजी, कंहिंजी तंगदस्ती मिले ई न। त नाज़रीन करम, ख़ुदावंद आलम तौबा करण में इंसान लाइ फ़ाइदा रखिया आहिनि। कहिड़ा फ़ाइदा तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदा हलूं त ख़ुदा चाहे थो त ख़ुलूस से नियत सां तौबा कंदा करियो। जेका तौबा तव्हां कंदा आहियो मुंहिंजी बारगाह में, अगरि ख़ुलूस से नियत सां, ख़ुलूस से दिलि सां तौबा कंदव त मां तव्हांजे हिन तौबा खे पंहिंजी बारगाह में क़बूलु कंदसि। त सूरह तहरीम जी आयत नंबर 8 में ख़ुदावंद आलम इहो ई फरमाए थो त या अय्युहल्लज़ीन आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम हिन सूरह तहरीम जी आयत नंबर 8 में छा थो फरमाए त ऐं ईमान वारो, हिते ख़ुदावंद आलम मोमिननि सां ऐं ईमान आणण वारनि सां मुख़ातिब थी करे चवे थो त ख़ुलूस दिलि सां तौबा कंदा करियो। अगरि तव्हां तौबा ॾेखाव जे लाइ कंदव तव्हांजी तौबा उहा क़बूल न कई वेंदी, या अगरि फ़क़ति ज़बान सां तौबा कंदव तौबा क़बूल न कई वेंदव। अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम इहो ई थो फरमाए त ऐं ईमान वारो, मुंहिंजी बारगाह में अगरि तव्हां तौबा करणु चाहियो त ख़ुलूस नियत सां, ख़ुलूस दिलि सां तौबा कयो त जीअं मां तव्हांजे हिन तौबा खे पंहिंजी बारगाह में क़बूलु कयां। त नाज़रीन, हिननि आयतुनि में ख़ुदावंद आलम मोमिननि ऐं ग़ैर मोमिननि खे तौबा जी दावत ॾिनी आहे त ऐं मोमिनो ऐं ग़ैर मोमिननि खे बि इहो ई दावत ॾिए थो त मुंहिंजी बारगाह में अची करे तव्हां तौबा कयो। ख़ुदा जी अताअत जेको इंसानु करे थो, ख़ुदावंद आलम जी अताअत इंसान ते वाजिबु आहे, ऐं इन अतायत जे ज़रिए सां इंसान खे छा मिलंदो? ख़ुदावंद आलम जी रहमत मिलंदी, ख़ुदावंद आलम जी तरफ़ां इन इंसान खे मग़फ़िरत बि मिलंदी। अहिड़ी तरह अगरि इंसानु ख़ुदा जी मासियत थो करे त उन मासियत जे एवज़ में ख़ुदावंद आलम जो ग़ज़ब ऐं ख़ुदा जो अज़ाब इंसान खे मिले थो, जंहिंजी वजह सां दुनिया या आख़िरत में ज़िलत ऐं ख़्वारी इंसान खे बर्दाश्त करणी थी पवे ऐं हलाकत ऐं बदबख़्ती में उहो इंसानु रहिजी थो वञे। त नाज़रीन किराम, असां तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदा था हलूं त तौबा जंहिंमें ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में जेके तौबा जा मतालिब बयानु कया आहिनि, हिकु मतालिब इहो हुयो जेको ख़ुदावंद आलम पाण हुकुम थो ॾिए त मुंहिंजा बंदो मुंहिंजी बारगाह में तव्हां तौबा कयो। ऐं ॿियो जेको मतालिब हिते ख़ुदावंद आलम बयानु थो करे त जेको तौबा तव्हां करणु था चाहियो उहो हक़ीक़ी तौबा हुजे, ऐं हक़ीक़ी तौबा जो रस्तो कहिड़ो आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदसि। हिन ख़ुदावंद आलम ई असांखे ॿुधाईंदो त हक़ीक़ी तौबा करण जो रस्तो कहिड़ो आहे। त नाज़रीन, हक़ीक़त हीअ आहे त तौबा करणु हिकु सादो ऐं आसान कमु न आहे जो आसान कमु हुजे माण्हू जल्दी में हुनखे
करे वठे, बल्कि मानवी ऐं अमली शर्तनि सां गॾु तौबा वाक़ई थी सघे थी। अगरि माण्हू उन शर्तनि ते अमल कंदो त पोइ तौबा हक़ीक़त में इंसानु करे सघंदो। तौबा जी माना इहा आहे त इंसानु गुनाहनि खां परहेज़ करे, यानी जेके गुनाह इंसान कया आहिनि उन्हनि ते इंसान जे दिलि शर्मिंदगी महसूसु करे ऐं आईंदा गुनाह न करण जो इंसानु पुख़्तो इरादो करे ऐं बुरे इख़लाक़ खे सुठे अख़लाक़ में बदिलाए ऐं पंहिंजी इस्लाह करे। इहो आहे तौबा जी माना। त हाणे तौबा जी माना खे तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त ख़ुदावंद आलम ते इंसानु भरवसो रखी करे तौबा करे त ख़ुदावंद आलम ई आहे जेको मुंहिंजी तौबा खे पंहिंजी बारगाह में क़बूलु कंदो। अहिड़े तरीक़े सां अगरि इंसानु तौबा करे ख़ुदावंद आलम जे बारगाह में इस्तग़फ़ार थो पढ़े ऐं आहोज़ारी करे थो त ख़ुदावंद आलम उन जे इन आहोज़ारी खे ऐं तौबा खे रायगान न कंदो। नाज़रीन, ख़ुदावंद आलम इंसाननि खे तौबा करण जो हुकुम थो ॾिए ऐं उन सां गॾोगॾु ख़ुदावंद आलम इहो ई चाहे थो त जेको मां तव्हांखे रस्तो ॾेखारियां उन ई रस्ते जे ज़रिए तव्हां मुंहिंजे बारगाह में तौबा कयो ऐं उहो ई हक़ीक़ी तौबा आहे। ॾिसंदा हलो त ख़ुदावंद आलम सूरह बक़रा जी आयत नंबर 160 में हक़ीक़ी तौबा जे रस्ते ॾांहुं इशारो कंदे इरशाद फ़रमाए थो त इल्लल्लज़ीन ताबू व असलहू व बय्यनू फ़उलाइक अतूबु अलैहिम व अना तव्वाबुर रहीम। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम हिन आयत में इरशाद फ़रमाए थो त माण्हू अलावा उन्हनि माण्हुनि जे जेके मुंहिंजे बारगाह में तौबा कनि था ऐं पंहिंजी इस्लाह कनि था, जेको कुझु उन्हनि लिकायो आहे उनखे ज़ाहिर कनि था, त पोइ असां तौबा क़बूलु करण वारा आहियूं ऐं असां बहितरीनु तौबा क़बूलु कयूं था। असां महिरबान आहियूं। ख़ुदावंद आलम हिन आयत में इरशाद छा थो फ़रमाए, छा थो साबित करणु चाहे, इहो ई ॿुधाए थो त जेके इंसान तौबा कनि था, पंहिंजी इस्लाह कनि था ऐं उन सां गॾोगॾु जेको कुझु लिकायो अथनि उनखे ज़ाहिर कनि था, त असां उन्हनि इंसाननि जी तौबा क़बूलु कयूं था जेके असांजे बारगाह में लुकाइनि था जेके शयूं उहे वरी ज़ाहिर करे असांखे ॿुधाइनि था, यानी ॿुधाइनि था त असां ही गुनाह अंजाम ॾिना आहिनि ऐं इन्हनि गुनाहनि जे बारे में ख़ुदावंद आलम जे ख़िदमत में असां तौबा कयूं था। त नाज़रीन, हक़ीक़ी तौबा करण जे बारे में सूरह तौबा जी आयत नंबर 11 में ख़ुदावंद आलम इरशाद थो फ़रमाए त फ़इन ताबू व अक़ामुस्सलात व आतुज़्ज़कात फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन। ख़ुदावंद आलम इहो ई इरशाद फ़रमाए थो त अगरि ही तौबा कनि, यानी केरु जेके गुनहगार बंदा आहिनि, त परवरदिगार आलम इहो ई फ़रमाए थो त अगरि ही बंदा मुंहिंजे बारगाह में तौबा कनि ऐं उन सां गॾु नमाज़ पढ़नि ऐं ज़कात अदा कनि त पोइ ही माण्हू दीन में तव्हांजा भाइर आहिनि। त ख़ुदावंद आलम उन्हनि इंसाननि खे मोमिननि जा भाइर करार ॾिए थो जेके इंसान तौबा कनि था, नमाज़ पढ़नि था ऐं उन सां गॾोगॾु ख़ुदावंद आलम जी बारगाह में ज़कात ॾियनि था। त ख़ुदावंद आलम फ़रमाए थो त इहे ई मोमिननि जा ऐं इंसाननि जा भाइर आहिनि जेके इहे सुठा अमल अंजाम ॾियनि था। नाज़रीन, हिननि आयतुनि में ख़ुदावंद आलम नमाज़ क़ाइमु करण वारनि, ज़कात ॾियण वारनि, तौबा करण वारनि ऐं उन्हनि माण्हुनि जेके पंहिंजे मोमिन भाउ जो हक़ अदा कनि था उन्हनि जे बारे में ख़ुदावंद आलम फ़रमाए थो त अगरि इहे इंसान तौबा कनि था त उन्हनि जी तौबा मुंहिंजे बारगाह में क़बूलु कई वेंदी। तौबा जा शराइत ॿुधाया विया आहिनि त तौबा जा अगरि कोई शराइत आहिनि त उन्हनि ते कोई इंसान अमल करे थो त उनजी तौबा क़बूलु कई थी वञे। टियों जेको असांखे मतालिब मिले थो क़ुर मजीद जे आयतनि मां जेके तौबा जे बारे में बयानु कयूं वियूं आहिनि, त इहो मतालिब मिले थो त तौबा ख़ुदावंद आलम क़बूलु करण वारो आहे। जेको बि इंसान अगरि उन तौबा जे शर्तनि ते अमल करे ख़ुदा जे बारगाह में तौबा करे थो त ख़ुदा उन इंसान जी तौबा खे रायगान नथो करे बल्कि क़बूलु थो करे। जंहिं वक़्तु गुनहगार तौबा जे सिलसिले में ख़ुदा जी अताअत कंदो ऐं तौबा कंदो आहे, तौबा बि तॾहिं कंदो आहे जॾहिं तौबा जा जेके शराइत आहिनि उन्हनि ते अमल करे, त ख़ुदावंद आलम इन सिलसिले में क़ुर मजीद जे जेका तालीम आहे उन तालीम कयल रस्ते जो हुकुम ॾींदो आहे त हिन ते हली करे तव्हां मुंहिंजे बारगाह में तौबा कयो, तव्हांजे तौबा पंहिंजे बारगाह में क़बूलु थो कयां ऐं आउं वाइदो थो कयां तव्हांजे तौबा खे क़बूलु कंदसि। जंहिं तरीक़े सां सूरह तौबा जी आयत नंबर 104 में ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमाए थो अलम यअलमू अन्नल्लाह
हुव यक़बलु तौबत अन इबादिही। त अलाह सुब्हानहु व तआला इरशाद फ़रमाए थो, छा ही नथा ॼाणनि त अलाह ई पंहिंजे बंदन जी तौबा क़बूल कंदो आहे। त नाज़रीन, त ख़ुदावंद आलम पाण ॿुधाए थो त ॿियो केरु न बल्कि मां ई तव्हांजो रब आहियां, मां ई तव्हांजो परवरदिगार आहियां, जेको तव्हांजे तौबानि खे क़बूल करण वारो आहियां। तौबा क़बूल करण जे बारे में ख़ुदावंद आलम सूरह गाफ़िर जी आयत नंबर 3 में वरी इरशाद फ़रमाए थो त गाफ़िर ज़ंबी व क़ाबिल तौबी, हू गुनाहनि जो बख़्शण वारो ऐं तौबा क़बूल करण वारो आहे। उहा ख़ुदा जी ज़ात आहे जेको बख़्शण वारो ऐं तौबा करण वारो आहे। नाज़रीन, ॾिसंदा हलूं त हिन काइनात में अगरि असां नज़र विझूं त हिन दुनिया में को इंसान अगरि इंसान कंहिंजी दिलि ॾुखाए थो या कंहिंखे को चोट या ज़ख़म पहुचाए थो, त उन इंसान खां अगरि माफ़ी घुरे त उहो हक़ीक़ी दिलि सां या पंहिंजे दिलि सां माफ़ नथो करे। पर परवरदिगार आलम जे साम्हूं इंसान केतिरा ई गुनाह करे पंहिंजे परवरदिगार खे नाराज़ करे, पर अगरि हक़ीक़ी दिलि ऐं ख़ुलूस नियत सां अची करे उन रब जी बारगाह में तौबा थो करे त ख़ुदावंद आलम उन जी तौबा खे रायगा नथो करे। ऐं इहो ई फ़रमाए थो, तव्हां ख़ुलूस दिलि सां मुंहिंजे बारगाह में तौबा कयो त मां रब वाइदो कयां थो तव्हांजी तौबा खे रायगा न कंदसि, बल्कि तव्हांजी तौबा खे क़बूल कंदसि। त नाज़रीन, माह मुबारक रमज़ान जंहिंमें ख़ुदावंद आलम इहो ई चाहे थो त मुंहिंजा बंदा मुंहिंजे क़रीब थियनि ऐं मुंहिंजा बंदा मुंहिंजे जेके वाजिब आमाल आहिनि उन्हनि ते अमल करे उन वाजिबातनि खे अंजाम ॾेई करे मुंहिंजी क़ुर्बत हासिलु कनि। पर अगरि कोई गुनाह अंजाम ॾेई थो वञे कोई इंसान, त उनखे हिकिड़ो रस्तो ख़ुदावंद आलम ॿुधाए थो त उहो इंसान मायूस न थिए, ना उमेद न थिए त ख़ुदावंद आलम मूंखे हाणे बख़्शंदो न ऐं मूंखे वासिले जहनुम कंदो। उन इंसान लाइ ख़ुदावंद आलम हिकिड़ो दरवाज़ो खोले छॾियो आहे, जंहिंखे ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में तौबा जे नाले सां ॿुधाए थो त हे इंसानो, तव्हां परेशान न थियो। जेके अगरि गुनाह थी था वञनि या कयो था गुनाह, त पोइ तव्हांजे लाइ हिकिड़ो दरवाज़ो खुलियलु आहे। तव्हांजे ज़िंदगी जे आख़िरी लम्हा ताईं अगरि तव्हां पंहिंजे ज़िंदगी में मौत खां पहिरियां ई तौबा कंदो, तॾहिं बि मां ख़ुदावंद आलम बख़्शण वारो आहियां, रहमान रहीम आहियां, तव्हांजे तौबा खे क़बूल कंदसि। हाणे ॾिसंदा हलूं त कुझु माण्हू हिन दुनिया में अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ख़ुदावंद आलम जे तौबा खां मुंहुं मोड़ींदा आहिनि, कंदा गुनाह आहिनि, ख़ुदा जी नाफ़रमानी कंदा आहिनि, पर तौबा खां मुंहुं मोड़ींदा आहिनि। छाजे करे? इन जे करे जो हुननि खे ख़ुदावंद आलम जे कुदरत यकीन नाहे हूंदो। तंहिं ख़ुदावंद आलम असांजा गुनाह अलाए बख़्शे अलाए न बख़्शे, अलाए कुदरत आहे। ख़ुदावंद आलम उहा ज़ात आहे जेका इंसान खे न हुजण मां वजूद अता करे थो। त परवरदिगार आलम जेको इंसान जे गुनाहनि खे ॾिसे थो, इंसाननि खे उहा क़ुवत अता थो करे जंहिंसां उहे इंसान गुनाह अंजाम ॾियनि था। त ख़ुदावंद आलम फ़रमाए थो इहो ई क़ुरान मजीद में त मां बख़्शण वारो आहियां ऐं तव्हां मूंखां तौबा जी दरख़्वास्त कयो त जीअं मां तव्हांजे गुनाहनि जी बख़्शिश फ़रमायां। त नाज़रीन, अगरि ॾिसंदा हलूं त को गुनहगार ख़ुदा जी रहमत खां मुंहुं मोड़े थो ऐं तौबा नथो करे, त उनखे ॼाणणु खपे त रहमत ख़ुदा खां मायूसी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु काफ़र कनि था। जेके काफ़र कुफ़र करण वारा आहिनि त ख़ुदावंद आलम जी रहमत खां मायूस उहे थियनि था जेके काफ़र हूंदा आहिनि। जेके मोमिन हूंदा आहिनि उहे ख़ुदावंद आलम जी रहमत खां मायूस न आहिनि हूंदा। तौबा खां मुंहुं मोड़ण जे बारे में ख़ुदावंद आलम सूरह हुजरात जी आयत नंबर 11 में इरशाद फ़रमाए थो त जेके बंदा ख़ुदा जी तौबा खां मुंहुं था मोड़नि, याने हिकु इंसानु आहे जेको ख़ुदा जी बारगाह में गुनाह थो करे, ख़ुदा जी नाराज़गी खे वठे थो, वरी ख़ुदावंद आलम उन जे लाइ तौबा जो दरवाज़ो बि खोले थो, पर हू तौबा खां मुंहुं मोड़े थो वञे, त उन जे बारे में ख़ुदावंद आलम सूरह हुजरात जी आयत नंबर 11 में इरशाद फ़रमाए थो वल्लम यतुब फ़उलाइका हुमुज़ ज़ालिमून। ख़ुदावंद आलम उन्हनि खे ज़ुल्म करण वारनि ज़ालिमनि में शुमार थो करे त ही उहे ज़ालिम आहिनि जेके पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म था कनि। मां हिननि लाइ दरवाज़ो तौबा जो खोले छॾियो आहे, इन जे बावजूदि ही बंदा मुंहिंजे बारगाह में तौबा नथा कनि। त ॾिसंदा हलूं त इन सूरह हुजरात जी आयत नंबर 11 में ख़ुदा फ़रमाए थो त अगरि केरु तौबा न करे त सम्झो हक़ीक़त में ही ज़ालिम माण्हू आहे, यानी ज़ुल्म करण वारो आहे। कंहिं ते ज़ुल्म थो करे, ॾिसूं त ही इंसानु तौबा नथो करे त कंहिं ते ज़ुल्म थो करे, ही इंसानु पंहिंजे पाण ते ज़ुल्म थो करे, छोजो पाण ई पंहिंजे हथनि सां पेरनि सां पंहिंजे अखियुनि सां गुनाह अंजाम ॾिए थो।
ख़ुदावंद आलम हिन खे तौफ़ीक़ ॾिए थो तौबा जी त तूं पंहिंजे रूह खे तौबा जे ज़रिए सां पाक कर, पर ही तौबा खां मुंहुं थो मोड़े त ख़ुदावंद आलम अहिड़नि माण्हुनि खे ज़ालिम करार थो ॾिए त तूं पंहिंजे रूह खे, पंहिंजे नफ़्स खे क़यामत जे ॾींहं जे अज़ाब में मुब्तला करण वारो आहीं ऐं ज़ालिम आहीं। त नाज़रीन, ॾिसूं त इंसान कुझु अहिड़ा आहिनि जेके तौबा कंदा बि आहिनि, पर ख़ुदावंद आलम उन्हनि जी तौबा खे क़बूल नथो करे। उन जी कहिड़ी वजह आहे? क़ुरान मजीद में ख़ुदावंद आलम तौबा जे बारे में 87 मक़ामात ते ज़िक्र कयो आहे तौबा जो, ऐं उन तौबा जा जेके मुश्तक़ात ऐं लफ़्ज़ उहे बि ज़िक्र कया आहिनि। तौबा जे बारे में जेके बि आयतूं आहिनि उन्हनि मां 5 मतालिब मूं तव्हांजे ख़िदमत में पेश कया आहिनि। उन्हनि मां आख़िरी मतालिब जेको आहे तौबा क़बूल न थियण जा सबब कहिड़ा आहिनि। ॾिसंदा हलूं त अगरि कोई इंसान गुनहगार आहे ऐं गुनहगार इंसान खे तौबा करण जी तौफ़ीक़ ख़ुदावंद आलम ॾिए थो, तौफ़ीक़ मिले थी उन इंसान खे, ऐं जेके शराइत उन तौबा जे लाइ ख़ुदावंद आलम ॿुधाया आहिनि उन शराइत ते अगरि ही इंसान अमल बि करे थो, तौबा बि करे थो, बारगाह ख़ुदावंद आलम में उन जी तौबा क़बूल कई वेंदी आहे। यानी कोई इंसान तौबा जे शराइत ते अमल करे ऐं ख़ुदा जे बारगाह में ख़ुलूस दिलि सां तौबा करे त ख़ुदावंद आलम उन जी तौबा खे पंहिंजी बारगाह में क़बूल करे थो, रायगा नथो करे। पर अगरि इन ई इंसान खे ॾिसूं त तौबा करण जो मौक़ो पंहिंजे हथनि सां विञाए वेहे थो, यानी ख़ुदावंद आलम हिन खे ज़िंदगी में तौबा करण जो मौक़ो ॾिए थो, पर ही तौबा नथो करे। ऐं अक्सर असांजे मुआशिरे में ॾिसंदा हलूं त इंसान जेके आहिनि इहे ई चवंदा आहिनि त ही जवानी आहे, असां बुढ़ाइप में तौबा करे वठंदासीं। उहे इंसान पंहिंजे ज़हन में नथा सोचनि त इहा जेका ज़ईफ़ी आहे, बुढ़ाइप आहे, उहा कंहिंखे नसीबु थींदी आहे, कंहिंखे नसीबु न आहे थींदी। ऐं तौबा करण जी बि तौफ़ीक़ ख़ुदावंद आलम कंहिं कंहिं इंसान खे नसीबु कंदो आहे, हर कंहिंखे नसीबु न आहे कंदो। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त इंसाननि खे ख़ुदावंद आलम तौबा जी तौफ़ीक़ इनायत करे थो, पर इंसान उन तौफ़ीक़ मां इज़ाफ़ो फ़ाइदो नथा वठनि ऐं तौबा नथा कनि एसि ताईं जो मौत जो वक़्तु अची थो वञे। जॾहिं मौत जो वक़्तु अची थो वञे उन्हनि शर्तनि ते इंसान अमल नथो करे सघे, ऐं मरण खां बाद में बि ज़ाहिर आहे इंसान तौबा नथो करे सघे, छो जो इंसान जे अमल जो दरवाज़ो इंसान जे मरण जे टाइम ते हूंदो आहे। जेको बि इंसान अमल कंदो त उनखे सवाब, या अगरि बुरो अमल आहे त उनखे उनजो अज़ाब या गुनाह मिलंदो। त नाज़रीन, जॾहिं इंसान खे मौत अची थी वञे त यानी उन इंसान जे अमल जो दरवाज़ो बंदि थी थो वञे। त भले पोइ इंसान मौत खां पोइ तौबा करे त पोइ उनजो तौबा क़ाबिल क़बूल न वेंदो, छो जो इंसान जे अमल जो जेको आहे राबितो ऐं वास्तो उहो ज़िंदगी सां आहे, मौत सां न आहे। जॾहिं मौत अची वई त केतिरे क़दुरु बि इंसान अमल अंजाम ॾिए, तौबा करे, गिरियाओ ज़ारी करे, त उन जूं दुआऊं क़बूल पंहिंजे लाइ उन दुनिया में न वेंदियूं। त पोइ ख़ुदावंद आलम अहिड़नि माण्हुनि जी तौबा खे क़बूल नाहे कंदो जिन्हनि खे ख़ुदा टाइम मोहलत ॾिए बि सही, तॾहिं बि उहे उन वक़्तु उन मौक़े ते तौबा न कनि। जॾहिं उन्हनि खे मौत अची थी वञे त पोइ तौबा कनि त उन्हनि जी तौबा क़बूल न आहे वेंदी। त नाज़रीन, जहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम सूरह निसा जी आयत नंबर 18 में इरशाद करे फ़रमाए थो त वलैसत तौबतु लिल्लज़ीन यअमलून अस्सय्याति हत्ता इज़ा हज़र अहदहुम अल मौत क़ाल इन्नी तुबतुल आन। ख़ुदावंद आलम अॻिते इरशाद फ़रमाए वलल्लज़ीन यमूतून वहुम कुफ़ारुन उलाइका अअतदना लहुम अज़ाबन अलीमा। त नाज़रीन किराम, ख़ुदावंद आलम हिते उन्हनि इंसाननि जे बारे में फ़रमाए थो त जिन्हनि इंसाननि खे मूं तौफ़ीक़ इनायत कई आहे तौबा करण जी, पर उहे इंसान तौबा नथा कनि। त पोइ ख़ुदावंद आलम अगरि उहे बंदा ख़ुदा जा जेके मरण खां बाद में तौबा था कनि त उन्हनि जी तौबा खे ख़ुदा रायगान करे थो छॾे। ऐं तौबा उन्हनि माण्हुनि लाइ न आहे। रब्बुल इज़्ज़त छा थो इरशाद फ़रमाए त तौबा उन्हनि माण्हुनि लाइ न आहे जेके पहिरियां बुरायूं कंदा आहिनि ऐं जॾहिं मौत अॻियां अची थी वञे त पोइ ख़ुदावंद आलम जे बारगाह में चवनि था त असां तौबा कयूं था। यानी मौत अची थी वञे, मौत साम्हूं आहे, त पोइ उहो इंसानु तौबा थो करे त उन इंसान जी तौबा ख़ुदावंद आलम जे बारगाह में क़बूल न वेंदी ऐं न उन्हनि लाइ तौबा आहे। यानी ख़ुदावंद आलम चवे थो त मां उन्हनि खे तौबा
ॾिनी बि यानी उन तौफ़ीक़ ॾिनी बि न आहे मरण जे वक़्तु जेके हालत कुफ़्र में मरी था वञनि ऐं उन्हनि लाइ असां वॾो ख़ौफ़नाक अज़ाब मुहैया करे छॾियो आहे। त नाज़रीन किराम, ख़ुदावंद आलम हिन आयत में इहो ई इरशाद फ़रमाए थो त मां उन्हनि इंसाननि खे तौफ़ीक़ ॾिनी हुई त उन्हनि उन वक़्त में तौबा न कई, पर जॾहिं उन्हनि खे मौत वाक़िअ थिए थी उन वक़्त ई इंसान तौबा कनि था त इन्हनि जी इहा तौबा क़बूल न वेंदी। त यानी हिननि तौबा न कई त हीअ हालत कुफ़्र में हिन दुनिया मां हलिया वेंदा। त नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जे हिन प्रोग्राम में जंहिंमें ख़ुदावंद आलम असांखे इहा तौफ़ीक़ इनायत कई आहे त असां ख़ुदा जे बारगाह में इन तौबा जे जेके आयतूं असां पढ़ियूं आहिनि, ॿुधियूं आहिनि, इन्हनि ते ख़ुदावंद आलम असांखे अमल करण जी तौफ़ीक़ इनायत करे त जीअं असां ख़ुदा जे बारगाह में हक़ीक़ी नमूने सां तौबा करे सघूं ऐं ख़ुदा जे नेक बंदनि में शामिलु थी सघूं। त नाज़रीन, असां हिकु नए प्रोग्राम में हिकु नए मौज़ू सां तव्हांजे ख़िदमत में पेश ईंदासीं। इन जे लाइ असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।